बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुर आबड़ी दास्तान पंजो भॼी जा भंभोर खां डूंगर ॾोरियो मुंहुं काहे रसियस केच खे जिते पाण पुनो सभु त आईं तूं कज़ा कंदे कनसी हिकिड़ो तरीक़े ते वाट जो ॾस पियो ॾिए त भॼी जा भंभोर खां जॾहिं मूं पंहिंजे हिन दुनिया खां भॼी डूंगर ॾोरियो मुंहुं हीउ जबल जो रस्तो अख़्तियार कयो या वाट ते हलुसि काहे रसियस केच खे जिते पाण पुनो आहे उते आऊं उन केच खे वञी पहुतियसि सभु त आईं तूं कज़ा कंदे कनसी सभ में ए अलाह साईं तूं ई आहीं कंहिंसां कज़ा कंदे कंहिं ते जेको आहे सो इहो फतवा कंहिं ते लॻंदी पेही जा पाण में कंहिं रूह रिहाण न को डूंगर ॾेह में न का केचिन काण पुनू थियसि पाण जा ससी ता सूर हुआ पेही जा पाण में कंहिं रूह रिहाण वेही जंहिंमहिल मूं पंहिंजो पाण में अंदर में इन शइ खे रिहाण कई मूं उन शइ ते सोचियो न को डूंगर ॾेह में न का केचिन काण त ॾिसुमि त न को डूंगर मुल्क में मूंखे नज़र आयो न का मूंखे हाणे केचिन जी परवाह आहे पुनू थियसि पाण जा ससी था सूर हाणे आऊं जॾहिं पुनू पाण थी पई आहियां त हाणे मूंखे कंहिंजी परवाह कान्हे जा ससी था सूर हुआ जेसीं आऊं ससी हुअसि तेसीं इहे सूर तकलीफ़ूं ॾुख हुआ ॾिना जीअण लाइ जेॾियूं ॾेरनि मूंखे ॾुख भॻियसि जा भंभोर खां सूर मिड़ी सुख लथी मूं तां लुख पुनू थियसि पाण ई ॾिना जीअण लाइ जेॾियूं ॾेरनि मूंखे ॾुख ए सरचूं इन्हनि ॾेरनि मूंखे जीअण लाइ की घटि ॾुख कोन ॾिना ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनऊं भॻियसि जा भंभोर खां जॾहिं मूं वरी भंभोर खे छॾियो सूर मिड़ी सुख ते सूर सभु सुख थी पिया लथी मूं तां लुख या परहेज़ या अटक जेका सख़्ती हुई उहा हाणे मूं तां लही वई छो जो पुनू थियसि पाण ई छो हाणे आउं पुनू पाण थी पई आहियां पुनू थियसि पाण ई वियो ससुईअ जो शर्म हेकलियूं हलनि जे भॼे तन भरम जो विंदुर मंझि वरम सो सोधो सरसि हितई पुनू थियसि पाण ई वियो ससुईअ जो शर्म हाणे पुनू आऊं पाण ई थी पई आहियां उहो ससी वारो जेको शर्म अदब या हिजाब जेको उहो ख़तमु थी वियो हेकलियूं हलनि जे भॼे तन भरम जेके अकेलियूं हलनि थियूं उन्हनि जी इज़त आबरू ख़तरे में आहे जो विंदुर मंझि वरम सो सोधो सरसि हितई जेको हिनखे विंदुर मंझि जेको हुनखे सोधो या वण जो हासिलु थियणो हो उहो हिनखे हिते ई मिली वियो पुनू थियसि पाण ई वियो ससुईअ जो सिंगार मन अरफ़ नफ़्स हो फ़क़त अरफ़ रब हो इहो ई आचार विंदुर मंझि वापार सो सोधो सरसि हितई पुनू थियसि पाण ई वियो ससुईअ जो सिंगार पुनू पाण ई थी पई आहे ससुईअ जो सिंगार हुनजो वेस रूप या हुनजी इनफरादी हस्ती सभु ख़तमु थी वई मन अरफ़ नफ़्स हो फ़क़त अरफ़ रब हो हीअ हदीस शरीफ़ आहे जंहिं पंहिंजे पाण खे सुञातो तंहिं पंहिंजे रब खे सुञातो इहो ई आचार इहो ई उसूल आहे जंहिंमहिल हिन इहो उसूल अख़्तियार कयो त विंदुर मंझि वापार सो सोधो सरसि हितई जेको विंदुर मंझि हिनखे वापार या सौदो जेको हिनखे मिलणो हो जेको फ़ाइदो हिनखे पवणो हो सो सोधो सरसि हितई उहा शइ हिनखे हिते ई मिली वई पुनू थियसि पाण ई वेही ससीअ जी सूंहं ख़लक आदम ला सूरत ई वणनि मंझि विरूंह चरीअ मंझां चूंहं खणी होत हंज कयो पुनू थियसि पाण ई वेही ससीअ जी सूंहं पुनू पाण ई थी पई ससीअ जी सूंहं हुनजो हुस्न उहो वेवड़ी ख़तमु थी वियो ख़लक आदम ला सूरत ई हीअ हदीस शरीफ़ आहे जंहिंजी माना त अलाह पाक आदम खे पंहिंजे सूरत ते पैदा कयो वणनि मंझि वणनि मंझि विरूंह या पचार वण टिण मंझि इहे ई आहे चरीअ मंझां चूंहं खणी होत हंज कयो हिन मोहबत मंझि हिन आशिक़ चूंहं मां मोहबत मां खणी होत हंज कयो पंहिंजे पुनूअ खे खणी पंहिंजे हंज में विहारियो वेही सूंहं ससुईअ जी पुनू थियसि पाण सभिनी जी सैयद चए आहे उते उमाण बंबोर जा भाण आॾा अजीबनि खे वेही सूंहं ससुईअ जी पुनू थियसि पाण हाणे ससी जेका हुई उहा उनजी रूप रंग सभु वियो हली हाणे पुनू पाण थी पई आहे सभिनी जी सैयद चए आहे हिते उमाण शाह साहिबु थो चए सभिनी जी असुलु मंज़िल रवानगी उते ई आहे बंबोर जा भाण आॾा अजीबनि खे हीअ बंबोर हीअ दुनिया जा जेके भाण आहिनि जेके माॻ आहिनि उहे आॾा अजीबनि खे महबूबनि खे वॾी रंडक आहिनि
यानी ख़ुदा जे रस्ते में वॾी रंडक आहिनि वहम विरसायासि न त पुनू ऐं पाण हुई पाण विञायमि पंहिंजो पई पिरियां जे पास रती इल्म न रास पसण धारा पिरीअ जे वहम विरसायासि इन बदगुमानीअ हिन खे गुमराह करे छॾियो न त पुनू ऐं पाण हुई ससुई बि चए न त आउं त पाण पुनू हुयसि पाण विञायो पंहिंजो पई पिरियां जे पास पंहिंजो पाण जेको हो मुंहिंजो पंहिंजो वजूद हो या हस्ती हुई उहा मूं पंहिंजे महबूबनि जे पास उन्हनि जे वटि जेका असां जंहिं महिल मूं उनखे ख़तमु कयो रती इल्म न रास पसण धारा पिरीअ जे महबूब खे या पुनूअ खे पसण धारा उन खां सवाइ रती इल्म न रास हिकिड़ी इल्म जी रती खां ज़रे बराबरि बि क़बूल कान पई काफ़ूं काहीं जियासि मोटा त कुरम मेहणो बानी ॿारो अचनि थी संगन साईं जियासि अलफ़िराक अशद मिनल मौत हिते न हूंदी आसि आह न लाहींदियासि जीअरे जथ ॾिसी मरां काफ़ूं काहीं जियासि इन जबलनि मज़ा आऊं हलंदी हुअसि मोटा त कुर मेणूं जेकॾहिं मोटा त मूंखे जहिड़ो पंहिंजे ख़ानदान खे तानू लॻी वञे बानी ॿारो अचनि संग न साईं जियासि आऊं ॿरोचनि जी बानी आहियां बाक़ी हुन सां जेको मुंहिंजो संग आहे उहो कॾहिं बि कोन हुनखे ज़बान ते आणींदसि अलफ़िराक अशद मिनल मौत इश्क जो बिछोड़ो जेको आहे सो मौत खां बि वधीक सख़्तु आहे हिते न हूंदी आसि आह न लाहींदियासि आसरो न लाहींदसि जीअरे जत ॾिसी मरां ऐं जत खे पुनूअ खे जीअरे ॾिसी पोइ मरी पवां ॾुखनि पुठियां सुख सिगा थींदई ससुई पेर में छॾिजी पिरीअ जो तोणे लखियुनि लख ॾोर जे पासे ॾुख त पए ॿाज बरोच खे ॾुखनि पुठियां सुख सिगा थींदई ससुई ए ससी ने ॾुखनि खां पोइ सुख तोखे मिलंदा पेर में छॾिजे पिरीअ जो तोणे लखियुनि लख भले तोखे जबल लखे तोखे लताड़ना पवनि पर महबूब जो पेर न छॾिजई उनजो रस्तो वठियो हलिजई उनजे ॾोर जे पासे ॾुख त पए ॿाज बरोच खे तोखे घुरिजे त तूं तकलीफ़ुनि वारो पासो अख़्तियार कर उन जे हल त बरोच खे पुनूअ खे ॿाज पवे हेकर हुअण विञाए त वेझी थिए विसाल खे वज़कुर रब फी नफ़्स खे पही इहे पिञाए लालण खे लीलाए त पए ॿाज बरोच खे हेकर हुअण विञाए पंहिंजी इनफरादी हस्तीअ खे तूं हेकर विञाए त वेझी थिए विसाल खे त महबूब जो मेलाप तोखे हासिलु थिए वज़कुर रब फी नफ़्स खे हीअ क़ुर शरीफ़ यादि पंहिंजे रब खे दिलि में यादि करियो पही इहे पिञाए पोणी जॻह हुजे तोखे इहे ई हुजे इहे ई तूं पोणी जॻह सां पिञाए माना कपाह मां जेको पोणी या हुनखे पिञाइबो आहे जेको धाॻो सुठो हुन मां ठहे त उहो मशवरो थो हुजे तो वटि इहो हुजे ज़िक्र इहो थो हुजे तो वटि लालण खे लीलाए त पए ॿाज बरोच खे महबूब खे आज़ी निज़ारी करे रिझाए त पए ॿाज बरोच खे रहम पवे हेकर हुअण छॾ त ओॾी थी अजीब खे मारे त शयुनि इलाह वराए तुलाह फीह नेई अझा ओॾाहीं अॾु त होत तूं ई खां हॾु पिरी पासे न थिए हेकर हुअण छॾ त ओॾी थी अजीब खे पंहिंजे वजूद खे हिकिड़ो दफ़ो छॾ त महबूब खे वेझी थिए मारे त शयुनि इलाह वराए तुलाह फीह हीअ सूफ़ीअ जो कोल आहे अहिड़ी का शइ न ॾिठमि जंहिंमें ख़ुदा पाक जो जलवो न ॾिठुमि नेई अझा ओॾाहीं अॾु तोखे घुरिजे त तूं इन वाट ते हल उन वाट ते पंहिंजो अजो या पंहिंजो झूपड़ो इन ई रस्ते ते ठाहे त होत तूं ई खां हॾु पिरी पासे न थिए त महबूब तोखां हरगिज़ पासे न थींदो हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह पही वफ़ी अनफुसकुम अफ़ला तुबसिरून सोजे कर सही कॾहिं कान वही का होत ॻोल्हण हट ते हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह पही हो त तोसां गॾु आहे ऐं तूं वरी वाटनि ईंदड़नि खां पियो पुछी वफ़ी अनफुसकुम अफ़ला तुबसिरून हीअ क़ुर शरीफ़ जी आयत आहे त ऐं तसी तुंहिंजे नफ़्स में आहियूं अफ़ला तुबसिरून पोइ ॾिसो छो नथा माना ख़ुदा जूं निशानियूं असां वटि मौजूदु आहिनि पर असां ॾिसूं कोन था सोझे कर सही इन ॻाल्हि खे सुञाण कॾहिं कान वही का होत ॻोल्हण हट ते कॾहिं कोन को होत खे ॻोल्हण को हट ते कहिड़ो को वियो वठण लाइ होत तुंहिंजे हंज में पुछी कोह परियाण वन अकरब इलहे मिन हबिल वरीद तुंहिंजो तो ई साण पंहिंजो आहे पाण आॾो अजीबनि खे होत तुंहिंजे हंज में
महबूब तुंहिंजे हंज में माना अलाह पाक तोसां गॾु आहे पुछी को परियां तूं धारियनि खां तूं पुछी वन आहिनि अखर बेल मिन हबल वरी वरीद असीं त इंसान खे कंध जे शहर रग खां बि वधीक वेझा आहियूं क़ुर शरीफ़ जी आयत आहे तुंहिंजो तूं ई शान हू त तुंहिंजो आहे ऐं तोसां गॾु आहे पंहिंजो आहे पाण आॾो अजीबनि खे हीअ पंहिंजी जेका ख़ुदी आहे उहा ई जेका असां आॾी आहे रुकावट आहे अलाह पाक ऐं बंदे जे विच में वोड़ियम सभु वथाण यार कारण जत जे वल्लाह बिकुल शइ मुहित ई आरियाणी उहञाण सभ में पुनू पाण कीने ॿियो बरो चरे वोड़ियम सभु वथाण यार कारण जत जे इन पुनूअ जे लाइ मूं सभु वथाण सभु माग जे गेंद ॻोल्हिया वल्लाह बिकुल शइ मुहित इहा आरियाणी उहञाण अलाह पाक जी जा उहञाण जेके आहिनि से निशानियूं इहे आहिनि त वल्लाह बिकुल शइ मुहित ख़ुदा पाक जो हर शइ घेरे में आहे ख़ुदा पाक जे सभ में पुनू पाण कीने ॿियो बरो चरे सभ में पुनू पाण हर शइ में अलाह पाक जो परतो उहो आहे कीने ॿियो बरो चरे उन खां सवाइ ॿियो कुझु आहे ई कोन सर्तियूं सभु ई थियो अंदरि आरियाणी वेठी पसां पाण में डूंगर ॾिहाणी हुयसि जनहाणी से केची गॾियम कह में सर्तियूं सभु ई थियो अंदरि आरियाणी ए सर्तियूं हाणे आरियाणी जेको आहे पुनू जेको आहे मुंहिंजे अंदर में सभ जो सभु आहे वेठी पसां पाण में डूंगर ॾिहाणी हाणे पंहिंजो पाण में इहो जबल रोज़ाना पई ॾिसां हुयसि जिनहाणी से केची गॾियम कह में जिन हुयसि जिनहाणी ऐं जिन जी हुयसि से केची उहे गॾियम कह में हिन रस्ते में जंहिं महिल हिन रस्तो पंहिंजो सही अख़्तियार कयो तरीक़े ते पंध में त हुनखे उहे पंहिंजा केची मिली विया जंहिंजी हिनखे तलाश हुई कढ पुनूअ जे काहे चाचीअ रूह चरियो कयो उते वेठे ओॾहीं सुते पिन साहे अल इश्क हिजाब बैनल आशिक वल मैशूक लाशक थी लाहे आरियाणी आहे ॿियो सर्तियूं सुॼे कीन की कढ पुनूअ जे काहे पुनूअ जे कश जी या छिक में काहे चाचीअ रूह चरियो कयो हिन जो रूह जेको चशके चरियो करे विधो हिनखे मस्तु करे विधो उते वेठे ओॾहीं सुते पिन साहे हिन जी छिक जेका आहे सा उते वेठे सुते सॼी उन पासे आहे अल इश्क हिजाब बैनल आशिक वल मशूक इश्क आशिक ऐं मशूक जे विच में हिकिड़ो परदो आहे हीउ सूफ़िन जो कौल आहे लाशक थी लाहे यकीन वारो थी इनखे लाहे छॾे हिन परदे खे हटाए आरियाणी आहे ॿियो सर्तियूं सुॼे कीन की त उन खां पोइ तोखे नज़र ईंदो त बसि आरियाणी आहे पुनू ई आहे ॿियो कुझु कोन्हे ॿी का शइ सुॼे ई कान थी ॼाणी सुञाणी विया कीअं माठ करे अंदरि आग इश्क जी अपर उधाणी अल इश्क नार युहरक मासिवल माशूक खूरे में खाणी आहे आरियाणी ॿियो सर्तियूं सुॼे कीन की ॼाणी सुञाणी विया कीअं माठ करे हाणे जॾहिं मूं ॻाल्हि खे सम्झो आहे त पोइ आउं माठ करे कीअं विया अंदरि आग इश्क जी अपर उधाणी हाणे इश्क जी बाहि जेका अंदरि में तमामु घणी भड़की उथी आहे अल इश्क नार यहरक मासिवल मशूक इश्क बाहि आहे जा सवाइ मशूक जे सभ खे साड़े थी खूरे में खाणी इन खूरे में सड़ी आहे आरियाणी ॿियो सर्तियूं सुॼे कीन की बसि हाणे आरियाणी आहे पुनू ई आहे ॿियो सर्तियूं सुॼे कीन की ॿियो कुझु सर्तियूं ॾिसण में ई कोन थो अचे ॼाणी सुञाणी मूंखे छॾे हलिया अजूं आरी चन लाइ ऐं खूरे में खाणी भरिम जो पाणी सो केचन कमु न आयो ॼाणी सुञाणी मूंखे छॾे हलिया ए ॾेर जेके आहिनि मूंखे ॼाणी सुञाणी सम्झूं बि त इहा असांजी लॼ आहे पर मूंखे छॾे हलिया अजूं आरी चन लाइ ऐं खूरे में खाणी ए अजूं ऐं उन्हनि बरोचनि जे लाइ जहिड़ो खूरे में सड़ी वियसि भरिम जो पाणी जेको मूं हुननि जी ख़िदमत कई सो केचन कमु न आयो उहो शायदि केचन खे क़बूल न पियो जात मन ॼाणी त के सांग हलंदा सुपरी ऐं कीअं छॾिया पंहिंजूं अजूं आरियाणी पहाणे में पाणी हारियूं हारण आयो जात मन ॼाणी त के सांग हलंदा सुपरी मूंखे इहा ख़बर कान हुई त कोई महबूब जेके आहिनि से सफ़र ते रवाना थींदा ऐं कीअं छॾिया पंहिंजो अजूं आरियाणी त आऊं उन्हनि खे अजूं कीअं आऊं पंहिंजे पुनूअ खे छॾियां हा पहाणे में पाणी हारियूं हारण आयो हाणे अजूं हाणे पहण आहिनि ऐं अखियूं आहिनि पियूं रोअनि इहो ई पियो कमु हले ॼाणी जे जातो में तक पूंदो फलक फिराक सी
अखर इरादत जो धुरियाई धोतो में पोइ था कोन कयुमि कशालो के छॾे ॼाणी जे ॼातो में जे ख़बर मूंखे पवे हा त की पूंदो फलक फिराकसीं त हीउ जेको आहे सो विछोड़े में इहो जो फ़र्क़ु पवंदो अखर इरादत जो धुरियाई धोतो में त इहो तक़दीर जो जेको अखर हुआ धुरियाई धोई छॾिया हा पोइ था कोन कयुमि कशालो के छॾे पोइ केच जा कशाला मूंखे करणा कोन पवंदा पाण न थिए पाण खां पाणा थिए पाण ॼाणी ॾिसज ॼाण खे ॼाणी मझां ॼाण जिम सुम्ही ससी थी जे पंधु परियाण थी हेकांदी हाण लालण सां लतीफ़ चए पाण न थिए पाण खां पाणा थिए पाण पंहिंजे पाण मां पाणपणो जेकॾहिं निकिरी वञे त पंहिंजो पाण मां पाण थी वञी माना फना में बका आहे ॼाणी ॾिसज ॼाण खे ॼाणी मझां ॼाण इहो इल्मु आहे जेको ॼाणी ॿुधी तूं सम्झ उनखे अख़्तियार कर जिम सुम्ही ससुई थी जे पंधु परियाण हे ससी न सुम्हिजई महबत जे परियाण जे पंध ते हल थी हेकांदी हाण लालण सां लतीफ़ चए लतीफ़ साईं थो चए त इन खां पोइ हीअ पंहिंजे लालण सां हिन पुनू सां हेकांदी थी माना हुनजी मुलाक़ात थी वाई ओखीअ आगाह आहे उहो आहे हीअ औखीअ में तकलीफ़ में भरजलो आहे मूंखे तान छॾींदो छपरे मूंखे हीअ जबलनि में छॾे कोन वेंदो आरी उघाड़नि खे पुनू ॼाम पराए इहो पुनू आरी उघाड़नि खे ढके थो पुछे पोइ पीअण खे लखनि में लॾ लाहे पुछे थो उन्हनि जी पोइते पीअणनि जी के पुछे थो उन्हनि जी मदद करे थो लखनि में लॾ लाहे जबलनि में पंहिंजा टपड़ टड़ाया सामान असबाब लाहे उन्हनि जी मदद करे थो वल्लाहु अलम।